नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कश्मीर में ख़बर ॾींदा हलूं त कश्मीर भरिसां ॻोठ मेवो मज़ारी जे रवासिन मज़ारी बिरादरी सां तालुक़ रखंदड़ उस्ताद नसरुल्ला मज़ारी, मोहम्मद मूसा मज़ारी, दोस्त मोहम्मद मज़ारी ऐं ॿियनि तरफ़ां एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते मुज़ाहिरीन जो मीडिया आॾो दाईंदे उस्ताद नसरुल्ला मज़ारी ऐं ॿियनि जो चवणु हो त मज़ारी बिरादरी जे ॿिनि धुरनि में ज़मीन जी मालिकी तां झेड़ो हलंदड़ हो, जॾहिं त मुंहिंजो वालिद रिटायर उस्ताद फैज़ मोहम्मद मज़ारी ॿिनि धुरनि में सालसी जो किरदारु अदा करण वियो हो। जंहिं बाद जवाबदार काबिल मज़ारी, अहमद मज़ारी, अब्दुल्ला मज़ारी ॻोठ हुसैन मज़ारी मुंहिंजे वालिद मथां पिस्टल जा फायर करे मौक़े ते ई क़त्ल करे छॾियो। जॾहिं त इन वाक़े जो केस कश्मीर थाणे ते जवाबदार काबिल मज़ारी, अहमद मज़ारी, अब्दुल्ला मज़ारी मथां दाख़िल कयो वियो आहे। हिननि जो वधीक इल्ज़ाम मड़ींदे चवणु हो त कश्मीर पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण बजाए संदुसि ओताकनि ते दावतूं खाई रही आहे। हिननि IG सिंध, DIG लाड़काणो ऐं SSP कश्मीर खां घुर कई त जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो। फैज़ मोहम्मद मज़ारी जंहिंखे 8 तारीख़ ते क़त्ल कयो उहो मुंहिंजो वालिद साहिबु आहे। असीं सभु लिखियल पढ़ियल आहियूं, असीं सभु जेके आहियूं लिखियल पढ़ियल आहियूं। असांजी कंहिं सां बि दुश्मनी कान हुई। मुंहिंजे वालिद साहिबु अमीन थी वियो, मुंहिंजो वालिद साहिबु उन्हनि खे ठाहण वियो ऐं उन्हनि जेका आहे मुंहिंजे वालिद साहिब खे शहीद कयो। हिन वक़्त ताईं पुलिस को बि गिरफ़्तारी अमल में कोन आंदो आहे। पुलिस जेका आहे बजाए कातिलनि खे गिरफ़्तार करण जे उन्हनि खे प्रोटोकॉल ॾेई रही आहे ऐं मुतालबो थो कयां आला अमलदारनि खां त मुंहिंजे वालिद साहिब जे कातिलनि खे फिर फौर गिरफ़्तार कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।